मुंहिंजा अज़ीज़ हो, मां आयतूं पढ़ियूं वक़्त जे मुनासिब, वक़्त जे मुताबिक़। पहिरीं आयत पढ़ी शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। हीउ महीनो रमज़ान जो उहो आहे जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो, अलाह जे तरफ़ां क़ुरान आयो, लौह महफ़ूज़ खां लही आयो। जिब्राईल अलैहिस्सलाम आंदो इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक। तव्हांखे हीअ ॻाल्हि मालूम हुजणु घुरिजे त जिते को स्टैंड ठाहिबो आहे उन शइ जे कुवत ऐं धमाके ऐं क़द्र आहर ठाहिबो आहे। लारियुनि ॿारनि जो स्टैंड जेकॾहिं ठाहिबो त उते थोरी घणी सफ़ाई करे छॾिबी, खणी फर्श हणाइबो। पर जे जहाज़ जे लाइ ठाहिबो उते मैदान त उन खे वधीक मज़बूत कबो। पर जेकॾहिं अञा को वॾो तयारो ॿ क़िस्म जो तयारो हुजे या को अञा बि वॾो त उनजे लाइ वधीक ऐं वसी। हीअ आहे दुनियावी इंतिज़ामात जो दस्तूर। अलाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम खां पोइ इंसान खे तालीम ॾिनी पंहिंजे सुञाण जी। जंहिं कारीगर इंसान खे तयारु कयो उनजी मारिफत त हासिलु थिए। जेकॾहिं को जानवर पंहिंजे मालिक खे न सुञाणे त पोइ उहो जानवर उनजो न लिखियो वेंदो आहे। इन ते हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि आयो। हारून रशीद अरब मुल्क जो हिकिड़ो आदिल बादशाह हुयो, आलिम बादशाह हुयो ऐं अब्बासी ख़ानदान जो बहितरीन बादशाह। उनजो पुटु पोइ मामून रशीद उन त इल्म जी वॾी ख़िदमत कई। हारून रशीद खे ख़बर पई त क़ाज़ी अयास मुंहिंजो हिकिड़ो चीफ जज आहे मदीने मुनव्वर में, ॾाढा फ़ैसिला थो करे ऐं हैरत अंगेज़ फ़ैसिला। सो उन जे फ़ैसिलनि ॿुधण लाइ हिन इरादो कयो। मदीने मुनव्वर ऐं हज जे मौक़े ते त बादशाह बि ईंदा आहिनि, सो अची चुका हुआ। हिन हिकिड़े ॾींहुं पंहिंजो थोरो घणो कुझु लिबास बदिलाए हिकिड़े घोड़े ते चढ़ी पंहिंजे मंज़िल गाह खां मदीने मुनव्वर जे तरफ़ शहर में अचण जो रुख़ रखियो। ॿाहिरि हिननि जो पड़ाव पियल हो। हिनखे ख़्यालु थियो त पेशाब वेशाब ॿाहिरि करे पोइ वञिजे, छो त हिन हैसियत बादशाही पंहिंजी फिटी करे हिकु साहिल जी हैसियत इख़्तियार कई हुई। उनजे लाइ इंतिज़ाम उहो ई हूंदो आहे लाचार जहिड़ो जेको हुजणु घुरिजे किथे न किथे। सो हिन पेशाब वेशाब जे ख़्याल सां घोड़े तां लथो। हिकिड़ो बदवी ॾिठईं, चई बाबा घोड़ो झल त मां हितां पेशाब कयां, थोरो लड़ी रस्ते तां पेशाब करे वट वट करे सफ़ाई करे। हैवान ऐं इंसान में इहो फ़र्क़ु हूंदो आहे त पेशाब हैवान जो वही संदसि जंघुनि ते पवंदो आहे, इंसान जो पेशाब जंघुनि ते न पवंदो आहे, पर हुनजी हिफ़ाज़त कबी आहे। जंघूं पाक रहनि, महफ़ूज़ रहनि। इहो इस्लामी इक़दार में दाख़िल आहे हिकिड़ी शइ। हिन जेसिताईं इस्तनि जो सफ़ाई कई तेसीं ताईं जो ॾिसे त उहो बदवी घोड़े ते चढ़ियो, लांग वरायो, हाणे शुरू थियो आहे हलणु। हिन पुठियां सॾु कयुसि, बीह रहियो। अरे चई बाबा घोड़े ते जो चढ़ियो आहे? चई तुंहिंजो छा आहे? चई घोड़ो मुंहिंजो आहे। वरी तूं चढ़ियो आहे? चई घोड़ो त मुंहिंजो आहे, तुंहिंजो न आहे। तो कंहिंखे ॾिनो घोड़ो? चई त हिकिड़ो बदवी तूं तोखे ॾिनो घोड़ो, मां पेशाब कयो। चई उहो कंहिं ॿिए खे ॾिनो हुई, मां हाणे आयो आहियां। हिन खणी लॻाम खे हथु विधो, उहो चढ़े वेठो आहे मथां शहर जे पासे ॾे। हुनखे गाहे आयो, ॿाहिरों शहर जे कोटवाल हुयो, उनखे फ़रियाद कयईं त हीउ घोड़ो मुंहिंजो बदवीअ खे ॾिनुमि झलण लाइ, सो हाणे चढ़ी वेठो आहे, लहे नथो। ईअं न पियो चए त मां हारून रशीद आहियां। अदलीअ ॾिसणी ही हिनखे, पर पाण उन चकर में अची वियो। हुन चयुसि असांजो काज़ी आहे, हिन रस्ते सां तव्हां वञो, उते तव्हांखे हुनजी आफ़ीस जॻह नज़र ईंदी, दारुल इफ्ता आहे, हुनखे चइबो आहे दारुल इफ्ता आहे, फतवा। हे उते आयो, अचे वेही रहियो। जेके जायूं वेहण जूं हुयूं फरियादनि वारी जाइ में, बदवी बि आयो, घोड़ो खणी ॿधऊं किले सां। अॻ में हिकिड़ा ॿ कज़िया पे हलिया।
हिकिड़े सोनारे ऐं चाकीअ जो झगड़ो हुजे सोन जे ज़ेवरनि ते, हू चए मुंहिंजा, हू चए मुंहिंजा ज़ेवर। हिकिड़े बदवी ऐं हिकिड़े पढ़ियल शख़्स जो झगड़ो हुजे क़ुर पाक ते, हू चए मुंहिंजो, हू चए मुंहिंजो। शाहिद कोन, कसम खणण जे लाइ ॿई धुरियूं तयारु। जज साहिब इन खे चयो त क़ुर शरीफ़ बि रखी वञो, ज़ेवर बि रखी वञो, सुभाणे अचिजो, हाज़िरी आहे तव्हांजी पेशीअ ते सुभाणे हिन वक़्तु। हे उथी बीठो, चईं हे घोड़ो आहे मुंहिंजो, मां लथुसि पेशाब करण जे लाइ। बदवीअ खे ॾिनुमि त तूं हिन खे झल। मां पेशाब करे मोटी आयुसि, घोड़े ते चढ़ियो बीठो, तकिड़ो वञी पकड़ियोमांसि। हाणे लॻाम खां वठी मां हिते आंदो आहे, इहो घोड़ो ॿधो बीठो आहे। अड़े बदवी कंहिंजो घोड़ो आहे? जेसिताईं मुंहिंजो घोड़ो आहे। हिन खां पुछी तुंहिंजो हे कंहिंजो घोड़ो आहे? चई मुंहिंजो घोड़ो आहे। शायदि चई शायदि कोन्हे, चई सुभाणे अचिजो, घोड़ो हिते ॿधो। घोड़ो ॿधी बीठी करे घोड़े खे गाह वाह खणी काज़ी साहिब विझाए, चई बाबा सुभाणे हिन महिल। हारून रशीद हैरत में तारुफ़ न पियो कराए, हुनखे केस ॾिसणो हो। सुभाणे थियो उन वक़्त ते आया त उहे ॿ अॻियां जवाबदार ऐं फरियादी बि मौजूदु हुजनि, हीअ बि अची विया ॿई। जेको सोनारो हो ज़ेवर खणी काज़ीअ उनखे ॾिना, चाकीअ खां पुछी बि न, हालांकि उहो फरियादी हो, मुदई हो। क़ुर शरीफ़ खणी जेको पढ़ियल आलिम हो उनखे ॾिनई, बदवी खां पुछी बि न। घोड़ो हिन हारून रशीद खे ॾियारी, हुन खां पुछी बि न। केस ईअं हलाई बिना पुछण जे, फ़ैसिला कंदो वियो। हारून रशीद चयुसि त तव्हां इहे जे फ़ैसिला कया आहिनि, इन में न को शाहिद, न गवाह, न कसम, न का ॻाल्हि, छा फ़ैसिला कीअं कयव? चई त इहे फ़ैसिला पूरा हुआ। तव्हांजो फ़ैसिलो त पूरो कयुमि? चई हा मुंहिंजो फ़ैसिलो पूरो कयो। चई हो बि ईअं ई सम्झ। चई मूंखे रस्तो ॿुधायो त कहिड़ी तरह तव्हांजो फ़ैसिलो कयो। चई तव्हांजो इन्हनि ॻाल्हियुनि सां कहिड़ो वास्तो? भला हू सम्झेसि त कोन पियो त हे बादशाह आहे मुंहिंजो। चई बाबा मां हारून रशीद आहियां, मां सॼे ममलिकत इस्लामी जो ख़लीफ़ो आहियां, तूं मुंहिंजो चीफ जज आहीं, मां तोखां पुछां थो पियो त इहो सम्झाए मूंखे त तूं कीअं फ़ैसिला कया। चीफ जज उथियो, हिन सां भाकुर पाए मिलियो, जो पंहिंजे भरिसां कुर्सी ते विहारींसि, मसनत ते विहारींसि। चईंसि मां तव्हांखे न सुञातो? चई न, हिन में तुंहिंजो क़सूर कोन्हे, मुंहिंजो मक़सदु ख़ुदि अहिड़ो हो त तूं न सुञाण। चईंसि जेके ज़ेवर हुया, चाकीअ ऐं सोनारे दावा कई, ज़ेवर नवां ठहियल हुआ। पोइ इन ज़ेवरनि खे मां राति जो पाणीअ में विझी रखियो, प्यालो भरे पाणीअ जो। चाकीअ जा जेकॾहिं ज़ेवर हुजनि हा त चाकीअ वटि तेल थींदो आहे, उहो तेल ई हुयो, पीड़ींदड़ हुयो। पोइ मां सुबुह जो उन वटे खे ॾिठुमि त उन ते हिकिड़ो तिरवरो बि कोन हो। सम्झुमि त चाकी जी दावा ग़लति आहे, न त सणबो हथु लॻे हा त सॼी राति में तेल छुटी मथां पाणीअ ते तिरवरो करे हा। बदवी ऐं जाहिल जो क़ुर हुजे हर उहो तिलावत लाइ, त इहे 500 जायूं क़ुर शरीफ़ जूं मेरियूं न हुजनि हा। त जे माना आलिम इन्हनि जायुनि ते आयतुनि में वारे वारे गौर कयो आहे ऐं गौर करे उन मां मसाइल कढिया अथसि, सम्झण जी कोशिशि कई आहे। तॾहिं इहे ख़ासि जायूं कुझु फरसूत ऐं मेरियूं थी पियूं आहिनि। इहो शाहिद हुयो वर्कनि में त इहो आलिम जो क़ुर आहे, जाहिल जो न आहे। बाक़ी तव्हांजो फ़ैसिलो त तमामु आसानु हो। चई मुंहिंजो कीअं आसानु हो? चई जॾहिं बदवी आयो हो त मां उन वक़्त में ॾिठो त घोड़ो इन ॾे तवजो करे थो की न, बदवी अचे वेठो, घोड़े उन ॾे कंध बि न वरायो। पर जॾहिं तूं आहीं त तोॾे ॾिठईं बि दड़ो बीहईं, सम्झुमि त हे हिनखे मालिक थो सम्झे। इहो मक़सदु मुंहिंजो न हुयो बयानु करणु, पर मालिक खे सुञाणणु इहो इंसान ज़ात जो मक़सदु आहे। जेकॾहिं इंसानु पंहिंजे ख़ालिक खे नथो सुञाणे, अलाह थो फरमाए उलाइक कल अनाम बल हुम अदल, अञा बि इहे बदतर आहिनि। तंहिं करे पंहिंजे मालिक जी सुञाण इंसान जे मथां तमामु ज़रूरी आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, अहिड़ा मालिक जी सुञाण थींदी आहे क़ुर पाक जे पढ़ण सां। दुनिया में तव्हांखे इंसान ज़ात पंहिंजे ख़ालिक खां आवारी नज़र ईंदी। ख़ालिक सां ताल्लुक़ इहो इंसान ज़ात जी फितरी शइ आहे। घोड़े खे 4 ॾींहं दाणो ऐं गाह थो ॾिजे त उहो मालिक जो शुक्रगुज़ार थो रहे, पर इंसान वीचारे खे जॾहिं इहा ॼाण नथी ॾिजे त उहो उनखां बि परे आहे। फरमाए थो
उलाइक कल अनाम, इहे जानवरनि जहिड़ा, बल हुम अज़ल, अञा बि बदतर। मुंहिंजा अज़ीज़ो, इंसानियत जो पहिरियों फरीज़ो पंहिंजे मालिक खे सुञाणणु आहे। असां दुआ था करियूं, अलाह ताला असांखे पंहिंजी सुञाण था करे। मुंहिंजा अज़ीज़ो, हे महीनो क़ुर शरीफ़ जे नाज़िल थियण जो महीनो आहे ऐं क़ुर शरीफ़ अर्श अज़ीम तां लथो आहे। उन जे लाइ हिकिड़ी स्टेज अलाह ताला तयारु कई। उहा स्टेज हुई इंसान। अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान, इंसान खे पैदा कयो। मलकूत बि हुई, आसमान बि हुयो, ज़मीन बि हुई, जबल बि हुआ, वण टण बि हुआ, दरिया समुंड बि हुया, मगर का बि क़ुर जी स्टेज न हुई हिते। ख़ासि ऐं स्पेशल तरीक़े अलाह ताला इंसान खे पैदा कयो क़ुर जे लाइ। ऐं इहा ॻाल्हि पाण थो करे, अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान, इंसान खे पैदा कयो। पोइ छा कयईं उनखे अल्लमहुल बयान, इन क़ुर जो बयान इंसान खे सिखियो। दुनिया में तव्हां केतिरा जानवर ॾिसंदा क़ुर न पढ़ी सघंदा, इंसान ई क़ुर पढ़ी सघे थो। हीअ ॻाल्हि जुदा आहे त क़ुर पढ़णु न सिखे, जानवरनि जे क़तार में हलियो वञे, उनजी मर्ज़ी आहे, पर इंसान में लियाकत ऐं सलाहियत आहे। अलाह हुनखे ईअं तयारु कयो आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, त इहा हिकिड़ी स्टेज हुई जेका क़ुर जे हेठि पहुचण ऐं रहण जी हुई। इंसान, पोइ हिते अल इंसान जो अखर आहे। हिकिड़ो थींदो आहे इंसान, कोई न कोई इंसान माना आहे हिनजी। अरबी शागिर्दनि खे इहो मालूम थींदो, नकिरो चइबो आहे हिनखे। हिते अल इंसान माना ख़ासि इंसान। अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान, अल इंसान, ओ इहो ख़ासि इंसान। अलाह ताला क़ुर जी स्टेज बणाई, इहो ख़ासि इंसान, इहा माना हिते ई आहे। अल्लमहुल बयान, इन ख़ासि इंसान खे सेखारी बयान, जो वरी क़ुर में बि ॿुधाए। पोइ अलाह ताला थो फरमाए, फ़इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक, इहो क़ुर असां तुंहिंजे दिलि ते लाथोसीं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ल्ब, अल इंसान बि इहो ख़ासि इंसान, क़ुर बि इन जे दिलि ते लथो। इहा ई हिकिड़ी शख़्सी अज़मत। माना जेॾो अलाह ताला जो क़ुर हुयो त उन जे लाइ हिते जेको मैदान प्लेटफार्म थियो सो हो क़ल्ब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे इहो क़ुर इन क़ल्ब ते त लथो अची वियो, पर इन क़ल्ब सां हाणे शाख़ूं ताल्लुक़ रखनि थियूं जो आहिस्ते आहिस्ते क़ुर शरीफ़ ओॾे वही अचे। जहिड़ी तरह दरियाए सिंध वहे थो, उन मां आब पाशी जो सिलसिलो केतिरनि जायुनि ते जारी आहे। पोइ वरी उतां नंढा वाह, पोइ नालियूं, पोइ पोखूं आबादियूं। अहिड़ी तरह सां क़ुर पाक लथो त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब ते, पर उतां इन फैज़ पाशी जो इंतिज़ाम अलाह तबारक व तआला संदसि सहाबा किराम जे दिलनि सां कयो। जीअं वॾा न्याण निकिरी हलंदा आहिनि कंहिं वॾे दरिया खां, पोइ उन्हनि मंझां नंढियूं शाखूं फुटंदे फुटंदे जेके हे दिलियूं ॾिसो था, इहे दिलियूं सभु उन सां आबाद थियल आहिनि, फैज़ सां, जो पंहिंजे क़द्र आहार हर हिकु उहो फैज़ वरितो आहे। घटि में घटि क़ुर शरीफ़ जो फैज़ जंहिं शख़्स वटि पहुतो, हिकिड़ो ज़ाहिरी ॿियो बातिनी। ज़ाहिरी इहो फैज़ आहे जो हू पाण खे मुस्लमान चवाइण में कीबाए नथो, रुगो कीबाए नथो, बसि एतिरो बि काफ़ी आहे। ऐं बातिनी फैज़ इहो आहे जो क़ुर शरीफ़ जे कंहिं बि मसइले खे इस्तेमालु करण में नफ़ो ॼाणे थो, पोइ भले त हुन क़ुर खे न बि मञे, इहो बि बातिनी फैज़ आहे, मख़फ़ी फैज़ आहे इहो, पर उनखे नथो सम्झे। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू ॾंदण थो हणे, इन में इस्लाम शर्त कोन्हे, ॾंद साफ़ थींदा, पायरा वग़ैरह जेका ॾंदनि में थींदी आहे उहा लही वेंदी, वात बदबू खां बची वेंदो, हज़म सुठो थींदो, नज़र माण्हू जी तिखी थींदी, कननि जे ॿुधण जी ताक़त भली थींदी, एतिरे क़दुरु बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदो। इहो आहे ॾंदण जो नतीजो जेको नबी साईं फरमायो आहे, लौला अन अशुक़ अला उम्मती लअमरतुहुम बिस्सिवाक इंद कुल्ल सलाह। मां उम्मत ते जेकर सख़्तु न सम्झां हा इहो हुकुम त जेकर हर हिकु खे हुकुम करियां त नमाज़ जे वक़्तु रंधण करियो, पर हुकुम नथो करियां, पर कजो सही। मुंहिंजो मतिलबु इन मज़ा इहा आहे त मुस्लमान हिकिड़ो माण्हू इस्लाम खे क़बूल थो करे, ॿियो माण्हू इस्लाम जे अरकान मंझां कंहिं रुकन ऐं कंहिं हुकुम ऐं कंहिं अमल खे ज़ेर अमल थो करे, पंहिंजे इस्तेमाल में थो आणे, नफ़ो थींदो, नफ़ो हुनखे नफ़ो थींदो रोज़ कफ़र ॾाउ कानू मुस्लिमीन। हिकिड़े ॾींहुं काफ़िर हसरत कंदा, काश जे असां नाले मातर मुस्लमान हुजूं हा त बि चङो। अलाह क़ुर में थो फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, मौज़ू तमामु वसी आहे,
ऐं अलाह तबारक व तआला इनखे तमामु घणो क़ुर पाक में ॿुधायो आहे। क़ुर जी अज़मत, हिन महीने जी अज़मत, जंहिं ते आयो उन जी अज़मत, जंहिं आंदो उन जी अज़मत, जंहिं राति में आयो उन जी अज़मत। लैलतुल क़द्र, वमा अदराक मा लैलतुल क़द्र, तोखे ख़बर आहे राति छा आहे? लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर। लैलतुल क़द्र में 9 अखर आहिनि, 27 थींदा 3 दफ़ा जेकॾहिं 9 खे तव्हां कंदव त 27 राति रमज़ान शरीफ़ जी लैलतुल क़द्र हूंदी आहे। उन राति में क़ुर शरीफ़ लथो लैलतुल क़द्र। वमा अदराक मा लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, 3 दफ़ा इहो अखर आयो। इन में इशारो हिन ॻाल्हि ॾिया त रमज़ान शरीफ़ जी 27 तारीख़ उहो महीनो रमज़ान जो तव्हां वटि आहे। अलाह फरमाए मन शाहिद में हुकुम शहर फलियसुम, जेको रमज़ान शरीफ़ जंहिं वटि अचे निकिरे उनजी इज़त करे उहे रोज़ा रखो। सहाबा किराम, हज़रत आयशा सिद्दीक़ा, ॿियूं असहाबियात, नेक औरतूं चवंदियूं असां पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे बि रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखाईंदा हुआसीं। पोइ जॾहिं बुख ऐं उञ उन्हनि खे तंग कंदी हुई त असां उन्हनि खे कहिड़ियूं सनड़ियूं रांदीकड़ा ठाहे बि ॾींदा हुआसीं त जीअं ॾींहुं हुननि जो गुज़रे। मुस्लमान पंहिंजे बचनि खे ईअं रोज़ा रखाईंदा हुआ। रमज़ान जी अज़मत में, रमज़ान जी अज़मत तमामु वॾी आहे। इन में क़ुर लथो आहे, इन में लैलतुल क़द्र आहे ऐं उहा ख़ैरुम मिन अल्फ़ शहर, 1000 महीने खां बहितर। 1000 महीने मंझां 83 साल ऐं 4 महीना ठहंदा आहिनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सहाबा किराम अर्ज़ु कयो, साईं असांजी उमिरियूं थोरियूं, 60-70 वरी 80 वरी उमिरि, ऐं आमाल तमामु वॾा, अॻियनि उमतुनि जा उमिरियूं बि वॾियूं, दर्जे में असांजी उमत कीअं थींदी मथे? अलाह ताला जवाबु ॾिनो त तव्हांखे असां लैलतुल क़द्र ॾिनी आहे जेका 83 साल ऐं 4 महीननि खां मथे आहे। उहा राति जेकॾहिं कंहिं हिकिड़े मुस्लमान खे हथ थी वञे, हिकिड़े महीने जे हिकु राति में 83 साल 4 महीना इबादत कई, अहिड़ियूं जेकॾहिं हर रमज़ान में रातियूं हासिलु थियनि त कई 83 साल 4 महीना हुनखे मिली वञनि। हीअ ॻाल्हि तव्हांखे यकीन ई हुजणु खपे त जेके शख़्स ॾींहं जो रोज़ो रखनि, राति जो क़ुर ॿुधनि था, उन्हनि खे लैलतुल क़द्र नसीब आहे।